नाज़रीन असां अॼु मौजूदु आहियूं बरमबरी जे मेले ते ऐं हिते जा जेके शौक़ीन आहिनि परे परे खां आयल आहिनि असां उन्हनि खां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अधु ख़ासकेली साहिबु अनाउंसर आहे, असां उनखां कुझु पुछा ॻाछा कंदासीं। साईं हींअर उठ पिया हलनि परे परे खां वठी कोई तव्हां मुंहिंजे रईसनि जा राजन साहिब जा हिंगोरजन जा सभिनी शौक़ीन जा उठ पवंदा आहिनि। परे परे भला उठ पवंदा आहिनि, खाईंदा था उठनि जीअं सैर शफ़ीअ जा माशूर शाह कीराम राजन मुंहिंजी राजन ऐं सुंदरो खान हिंगोर जो फ़कीर मोहम्मद इस्माइल राजन ऐं सादा हो सैद खुद शाह या जेतिरा शौक़ीन सभु मूंखां मौजूदु आहिनि उठ हलनि पिया ऐं सुवार रसूल ख़ासि करे इलाही ॾिठो ऐं अबड़ो। अच्छा साईं, किथां किथां खां आयल आहिनि ऐं कहिड़े कहिड़े शहर खां आयल आहिनि? शहरनि जा नाला ॿुधायो, छो जो परे परे खां पंधु करे ईंदा आहिनि त उन्हनि जा इहो जेका ख़र्च आहिनि उन्हनि जा जो इख़राजात आहिनि उहो असां थोरो मालूमात वठंदासीं। साईं किथां किथां खां आया आहिनि? साईं परे परे खां पहुता आहिनि, चूंडगे खां पहुता आहिनि, सालिया खां पहुता आहिनि ऐं हेॾा अछड़े थर खां पहुता आहिनि, हेॾा नगर पार्कर जा उठ पहुता आहिनि ऐं हिते जरा पंहिंजे उतां खां सामान वठी ईंदा आहिनि। जार मुनिया ते वेही उते पंहिंजी मानी कचाईंदा आहिनि, सुवार पंहिंजे उठनि खे उते चारोंदा आहिनि। ॿियो कोन्हे को गवर्नमेंट तरफ़ां पंहिंजा का बि चङा न शौक़ु जी ॾेखारींदा आहिनि हिते। अच्छा, अॼु मेले जी काई धमाल आहे? अॼु ॿी धमाल आहे, उठनि जी ठहियल आहे, ॿी धमाल आहे। वॾी महिरबानी। नाज़रीन, जीअं त असां मौजूदु आहियूं बरमबरी जे मेले ते, हिते जेके दोस्त उठ खां आया आहिनि उन्हनि जे खीमे ते असां मौजूदु आहियूं ऐं तमामु परे खां इलाही परे खां पंधु करे ऐं हिते पुॻा आहिनि ऐं पंहिंजी सिंध जी सकाफ़त बचाइण लाइ जेको हिननि जी कोशिशि आहे ऐं इन ई सकाफ़त बचाइण लाइ इलाही ख़र्चो करे हिते पुॼनि था ऐं हिन सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं त तव्हां किथां खां आहियो? साईं असां अछड़े सर तां आया आहियूं। अछड़े सर खां? अच्छा, हितां खां घणो पंधु थी वेंदो आहे? हितां थी वेंदा 12-13 को जो आहे, को 15-16 को जो आहे, को 20 को जो आहे। तव्हां उठ पालियो था त सालियानो उठ जो घणो ख़र्चो हूंदो आहे? असांजो ख़र्च कोन थो थिए, असांजो ख़र्च झुलुनि ते थिए थो, उहो असां पाण ठाहींदा आहियूं ऐं रस्ता मुहारूं पाखड़े जो ख़र्चु उहो असां पाण ठाहींदा आहियूं। असांजे वॾनि जा ठहियल आहिनि, असां पाण ठाहींदा आहियूं ऐं बाक़ी ॿियो गाह जो असांजो ग्वार वग़ैरह थिए थो, थर में हेल थर ॿुठो आहे ऐं ईअं जीअं हल सालियाना वटि वसंदो आहे थर त असांजो गाह पंहिंजो जाम थी वेंदो आहे। थर में असांजो गाह पंहिंजो हूंदो आहे, असांजो को ख़र्चु अहिड़ो कोन थींदो आहे उते ख़ासि करे। अच्छा, तव्हांखे एतिरो परे खां पंधु करे को तव्हांखे इनाम मिलंदो आहे या तव्हां पंहिंजे सिंधी सकाफ़त बचाइण लाइ इहो जेको एतिरो पंधु करे ऐं शौक़ु करे अचो था? हा, हीअ असांजे वॾनि खां वठी शौक़ु आहे, सिंध जी सकाफ़त आहे। इनाम त कोन थो मिले एतिरो, पर पोइ बि असांजो शौक़ु आहे, शौक़ जे करे असां अचूं। वॾी महिरबानी दादा, वॾी महिरबानी। जीअं त तव्हां किथां खां आहियो? असीं अछड़े थर खां 2-3 किलोमीटर अॻिते वेठा आहियूं। अच्छा, हिते घणा उठ खां आहियो? हिते 4 आहिनि। 4 आहिनि? जी हा। अच्छा, तव्हांजो छा तव्हांखे हिते इनाम मिलंदो आहे कुझु एतिरो परे? हिते इनाम बिनाम कुझु बि न आहे, इनाम त मिलंदो कोन्हे। जे इनाम ॾे असीं सोचूं त असीं अचूं ई कोन, पर असीं पंहिंजी सिंध जी सकाफ़त सां पंहिंजे शौक़ सां पंहिंजे इन ॻाल्हि जे करे ईंदा आहियूं। इनाम हिते को बि न आहे। हा, असीं रुॻो पंहिंजी सिंध जी सकाफ़त पंहिंजे सिंध दिलि जो शौक़ु आहे त असांखे 4 संगती ॾिसनि ख़ुशि थियनि, उहे बि त असांजा सिंधी अञा सिंध खे मल्हाइनि पिया था। नाज़रीन, इहे ई आहिनि सिंधी जेके असांजी सिंधी सकाफ़त बचाइण लाइ एतिरो ख़र्चु करे ऐं एतिरो परे खां पंधु करे ईंदा आहिनि। सिंध ज़िंदाबाद। सिंधी फिल्म TV स्टूडियो, कैमरामैन रफ़ीक चांडे सां गॾु गुलाम नबी चांडो, जैदालपुर।
माशाल्लाह लगे ताली लगे ताली लगे ताली लगे ताली लगे ताली लगे ताली इसादा फकीर रसूल घोड़े पे नाम दे मेहरबानी शायद खुद शायद पीरा कमर दान लइए दे दादा समेत आया शेख राजा साहब भाई सजन सूत मालिक पाना उठायो स्वार पाना इलाही बंगलो चौकिन के पीड़ा तो बड़ा मेहरबानी थोड़ी ताई मेहरबानी करो अदा थोड़ा अदा सीधी दीजिए पीराना राजा सुरियारी है ना अప్పుడు माशाल्लाह अली इमरान राजा साहब जल्दी पीराना राजा मोहम्मद अली बंगले माशाल्लाह बिस्मिल्लाह वाह वाह अल्लाह
अच्छा
अशरफ साहब नायर साहब खवले हरी हरी जी मुझे बार नाम नहीं हम लोग थोड़ा सा आई काजी अपने में हम लिख भैया असा पुरानो शौकीन मन पौलान जो अजय बेटा रखना दातुला दूर स्वार सदी दूर मालिक मंदिर दूर माशाल्लाह दातुला दूर हेरा सेठ खान साहब सुनाइयो स्वार मोहम्मद खान साहब स्वार सिद्दीक जुड़े जो आए माल के तरफा बुरी बुरी 500 नाम कबूतर सही घोर मुजीब राजा नजीब राजा स्वार रुपए खास करी माशाल्लाह मुझे राजा वाले मुखिया जी अली नाम ने कंट्रोल का पानी उठे घोर कबूतर जी मेहरबानी महाराष्ट्र में खास करियो वहां से मानो खान साहब साईं कायम साहब उठा मेहरबानी गोरी मुझे राजा के नाम में उनकी शान होगा कर अच्छे कबूतर का कबूतर ऐसा मानो खान साहब मालिक कायम का दुश्मन आयो तो सब तो बना देना नहीं कानून जल्दी बोल माशाल्लाह तो सब तो बिका अच्छा बन्ना नक्का राजू मोरंजो हल्ला आइटलर लगे तारी माशाल्लाह वाले से बात करियो गोरी 500 माशाल्लाह दादू दो अच्छे को दो दादू दो वाह सिंधी का
माशाल्लाह रात में भी अकड़ नजर करना